आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार। आहियां मुख्तियार जरवार। साथियों, छा तव्हां ज़हीन ऐं होशियार आहियो? छा तव्हां आइंस्टाइन जेतिरा होशियार आहियो? जेकॾहिं हा त हिन वीडियो में असां पुछंदासीं तव्हां खां सवाल ऐं जवाबु ॾियण जे लाइ तव्हां वटि 10 सेकंड जो टाइम हूंदो। जेकॾहिं तव्हांखे जवाबु मालूम आहे त तव्हां जवाबु कमेंट करे सघो था। त सवाल नंबर पहिरियों आहे त दुनिया जो उहो कहिड़ो मुल्क आहे जिते सभ खां वधीक कुआ मौजूदु आहिनि? जवाबु कनाडा। ॿुधायो त उहो छा आहे जेको सॼी ज़िंदगी बीठल रहे थो, जेकॾहिं वेंदो त मरी पवंदो? जवाबु वण। ॿुधायो त उहो कहिड़ो मेवो या भाॼी आहे जेका दुनिया में सभ खां वधीक इस्तेमालु थिए थी? जवाबु टमाटो। ॿुधायो त हिकु आम इंसान वधि खां वधि कहिड़ी स्पीड सां डोड़ी सघे थो? जवाबु 45 किलोमीटर फ़ी कलाक। ॿुधायो त इंटरनेट खे उर्दू में छा चवंदा आहिनि? जवाबु तारों का जाल। ॿुधायो त उहो कहिड़ो जानदार आहे जेको खीर बि ॾींदो आहे ऐं बेज़ा बि ॾींदो आहे? जवाबु दुकानदार। ॿुधायो त उहो कहिड़ो बादशाह आहे जंहिं वटि को बि महल न आहे? जवाबु झंग जो बादशाह। जी हाँ, शींहं। साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना? वीडियो तव्हांखे कीअं लॻी? पंहिंजी राय जो इज़हार करियो। जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। दुआ में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।